अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। आवासी खाते पारां सकर ब्रांच जो गेट नंबर 44 कढी वरितो ऐं मरम्मत जो कमु शुरू कराए छॾियो। सूबाई वज़ीर सां गॾु चीनी इंजीनियरनि जो बि ब्रांच जो दौरो। चीनी इंजीनियरनि पारां गेट नंबर 44 कढी मुस्बत अॻिभराई आहे। आवासी वज़ीर ॼाम ख़ान शोरो। हिकिड़ी पॉज़िटिव न्यूज़ इहा आहे त गेट जेको 44 आहे जेको डैमेज थियो बेंड थियो उहो ॿाहिरि रिकवर थियो आहे ऐं उनजी रिपेयर जो कमु शुरू थी वियो आहे। सेक्रेटरी साहिब हुते हो CRBC जेका चाइना वारा कॉन्ट्रेक्टर आहिनि, चाइना रोड ब्रिज वारा, उन्हनि जी टीम बि हुते आहे ऐं जेको गेट हेठि पियल हो जेको बेंड थी वियो डैमेज थियो उहो मथे कढी आया आहिनि ऐं उनजी रिपेयर जो कमु शुरू थी वियो आहे। गेट 47 ते हिन खां पोइ हू पंहिंजी स्ट्रेटजी ठाहिनि पिया, उनजे हवाले सां वञी कमु कंदा। त ॿिनि गेटनि मां हिकिड़ो गेट मथे निकिरी आयो ऐं रिपेयर जो कमु शुरू थी वियो आहे। असांखे वॾी परेशानी इहा हुई त किसान गेट असां हिकिड़ो हो ऐं गेट 2 डैमेज थिया हुआ। हाणे किसान गेट जी पोज़ीशन इहा आहे त हुनखे उन्हनि एम्बैंकमेंट ॾेई डाइक ॾेई उन्हनि जे अंदरि पाणी भरणु शुरू कंदा हाणे, ऐं जीअं वाटर लेवल रिड्यूस थींदो घटि थींदो उहो खणी ईंदा किसान गेट टूवर्ड्स गेट 47। त असांखे इहो ॿियो इशू हो त गेट जेको 44 डैमेज थियो आहे, ख़ुदा न ख़ास्ता असां किसान गेट होॾां हणूं था ऐं गेट 44 जेको आहे उन ते को वधीक प्रेशर थो पए, बेंड थियो आहे पर उहो ॿाहिरि निकितो आहे ऐं उनखे रिपेयर शुरू करे छॾी अथऊं ऐं 47 ते हाणे वेंदा ऐं 47 ते वञण खां पोइ हू ॿुधाईंदा त इहो गेट 40 जेको 7 आहे इन जी छा पोज़ीशन आहे। किसान गेट ते पैरेलल कमु हले पियो ऐं काफर डैम लॻाइण लाइ जेको रिक्वायर्ड मटेरियल घुर्बल आहे उहो अची वियो आहे। कराची खां मूव थियो आहे, मुल्तान खां बची वियो आहे, उहो भरिजे पियो मटेरियल जेको काफर डैम हणी उनखे सिक्योर कंदासीं। अॼु ॾींहं ताईं हींअर 10-15 मिंट पहिरीं उहो गेट 44 रिकवर थियो आहे, उनजो कमु शुरू थी वियो। तव्हां 2 ॾींहंनि खां हिते आहियो सर, 2 गेटनि जी टुटण जो या नुक़सानु पहुचण जो छा करणु? ॾिसो, हुन लाइ टेक्निकल कमेटी ठही आहे। हींअर असांजी प्रायोरिटी उहा आहे त टेक्निकल कमेटी में सभु चीफ इंजीनियर आहिनि, उनखे लीड जेको करे पियो बैराज इम्प्रूवमेंट जो PD करे पियो, उहा टीम सॼी हिते अवेलेबल आहे असां वटि हींअर कमनि में। असांजो ख़्यालु आहे त असां कमु कराए तसली सां गॾु उनजी रिपोर्ट तयारु कंदासीं। उनजो जेकॾहिं को टेक्निकल को ऑपरेशनल कारण आहे, हिकिड़ी वजह त इहा आहे त हिकिड़ी रिपोर्ट असां वटि ऑलरेडी आहे 2019 में थर्ड पार्टी जी, त तव्हांजा गेट सभु पुराणा थी विया आहिनि ऐं उन्हनि खे जल्दी रिप्लेस कयो। उनजो कमु अञा शुरू ई कयोसीं त कोविड अची वियो रिप्लेस करण जो। कोविड जे करे उहो कमु कॉन्ट्रैक्ट आउट न थी सघियो। हाणे दुनिया जी हिकिड़ी वॾी कंपनी आहे चाइना रोड ब्रिज वारा ऐं जेके कमु कनि पिया, जिन खे हायर कयो वियो, जिन कमु शुरू करे छॾियो आहे, जिन गेट 36 रिप्लेस कयो आहे, 36 गेट रिप्लेस कयो आहे उन्हनि, ऐं इन रिप्लेस करण जे मैकेनिज़म में बि उन्हनि चेंज आई आहे त उनखे मशीन ते खणी आया आहिनि। उन्हनि जो कमु हलियो पियो त न त जेके गेट कमज़ोर हुआ पहिरीं उहे रिप्लेस कंदा वञनि, त उनजे ई करे गेट डैमेज हुआ। इन जे करे ई असां हेॾो वॾो कॉन्ट्रैक्ट कयो आहे, हेॾो वॾो कंपनी खे हायर कयो जेके गेट रिप्लेस कनि पिया। गेट डैमेज हुआ ऐं गेट 39 डैमेज थियो हो, तंहिंजे करे ई सॼी एक्सरसाइज़ असां शुरू कई आहे। हिकिड़ो कारण त इहो आहे त गेट असांजा ऑलरेडी डैमेज हुआ, जिन जे करे ई असां कॉन्ट्रैक्ट आउट कयासीं। चाइना जी एॾी वॾी कंपनी आई आहे जेको कमु करे पई। इन खां अलावा को ॿियो कारण हूंदो? नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। पोइ हाणे मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।